कराची के सोहराब ॻोठ जे इलाइक़े अयूब ॻोठ खां लासी ॻोठ मेन रोड जे कम दौरान पीपी जे ॿिनि ग्रुपनि में झेड़ो थी पियो, जंहिंमें धुरनि हिक ॿिए ते पथरनि सां वसकारो करे 5 ॼणनि खे ज़ख़्मी करे छॾियो, जंहिं सबबि इलाइक़ो जंग जो मैदान बणिजी वियो। उन हवाले सां ज़रियनि मूजिबि पीपी जे अॻूणे सदर इक़बाल सान मेन रोड जो कम जो दौरो कयो ऐं उते मौजूदु ठेकेदार सां ॻाल्हि ॿोल कई, जंहिं दौरान लाला अब्दुल रहीम ग्रुप जे माण्हुनि हिक ॿिए मथां पथरनि सां हमिलो करे ॾिनो। राब्तो करण ते UC5 जे चेयरमैन सुल्तान बुलेदी ॿुधायो त हू सुबुह खां वठी मेन रोड जे हलंदड़ कम जी निगरानी करे रहिया हुआ त इक़बाल सांद पंहिंजे साथियुनि सां गॾिजी संदनि मथां हमिलो करे ॾिनो, जंहिं दौरान पथर लॻण करे माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि। हुन इल्ज़ाम हेठि आयल इक़बाल सांद ग्रुप जे माण्हुनि ॿुधायो त इक़बाल सांद वॾे वज़ीर सिंध ज़िले ओभर जो ख़ुसूसी सलाहकार आहे। हू सिंध गवर्नमेंट जे हलंदड़ मेन रोड जे कम जो मुआइनो करण अयूब ॻोठ पहुतो, जिते पहिरियां खां लाला अब्दुल रहीम जा माण्हू उते मौजूदु हुआ, जिन असांखे चयो तव्हां मेन रोड जे कम ते छो पहुता आहियो, जंहिं दौरान असांजा माण्हू वापसि रवाना थिया ऐं पोयां लाला अब्दुल रहीम पाण पंहिंजे माण्हुनि सां गॾिजी असां मथां पथर ऐं लठियुनि सां हमिलो करे ॾिनो, जंहिं दौरान असांजा माण्हू ज़ख़्मी थी पिया आहिनि।